नंढे बालक जो जन्म थियो आहे जंहिंजो नालो आहे शंकर भगवान। बोल शंकर भगवान की जय। उनजी ख़ुशी में सत्संग थियो आहे, जोड़ मेल थियो आहे। घणो करे समान आस्थान ते सभु ईंदड़ नेमी प्रेम वेठा आहियूं। समान आस्थान ते सत्संग जो रोज़ अमृत पीअंदा रहूं था ऐं प्यारींदा रहनि था। पर भलारी उन्हनि जी आहे जेके अमृत पीअनि था। जे पीअण वारा ई न हुजनि त प्यारण वारो कंहिंखे प्यारींदो चओसि। तंहिं करे ईंदड़नि खे सभिनी खे नमस्कार। बोल गुरु दरवेश सतगुरु अर्जन देव महाराज जी वाणी आहे, हमारी गणत न गणिया काई अपना बिरद बचा। यानी सच्ची पातशाह चवनि था अपने दास की आप पैज राखी नानक सद कुर्बान। दास कहिड़ा कहिड़नि दासनि जी उहो परमात्मा पैज रखे थो, उहो पहिरीं सिट में ॾेखारे आया। हमारी गणत न गणिया काई अपना बिरद पछाण। यानी परमात्मा जी उस्तत कंदे जेके पाण जो वजूद विञाइनि था, अहंकार विञाइनि था, उन्हनि जो नालो आहे दास। उन्हनि जो नालो आहे शेवादारी। उन्हनि जो नालो आहे सिख शेवक चओसि। उन्हनि शेवक जी सतगुरु छो न पैज रखंदो, जेके मालिक जो सदाईं शुक्रगुज़ारी कनि था चओसि। शुक्रगुज़ारी का बज़ार जी शइ न आहे। हिकिड़ो मूंखां पुछे पियो साईं अॼुकल्ह नंढी जवान जनरेशन खे चऊं था भई सत्संग में हलो, उहे चवनि था भई जवान थी करे असांजो सत्संग में हलूं, ॿुढा थींदासीं पोइ सत्संग कंदासीं। तव्हां छा हथु कयो आहे सत्संग में? तव्हांजे वॾनि छा हथु कयो? अरे भाई छो न सभु कुझु मिले थो, ॿाहिरि तो वेहबो ज़रूरु फींगा तां ईंदो। जे समुंड किनारे ते वेहबो ज़रूरु फींगा पवंदियूं। गुरु अर्जन देव महाराज नाम न जपींदा हुया छा? गुरु अर्जन देव महाराज नाम जपींदा हुया न साईं, कि न जपींदा हुया?
पोइ उन्हनि ते तकलीफ़ूं छो आयूं? पर चवण बाणी अंदरि छा था चवनि? 4 पदार्थ जेको मांगे साध जना की सेवा लागे, जेको अपना दुख मिटावे हर हर नाम हृदय सद गावे। जेके नाम जपनि था उन ते दुख न ईंदो आहे। पोइ गुरू अर्जन देव महाराज खे दुख छो आयो? दुख सुख संसार जो इहे ॿई पासा आहिनि, ज़रूरु अचणो ईंदी आहे। सदाई न दुख रहणो आहे न सुख रहणो आहे। पर उन दुख में गुरू अर्जन देव छा था चवनि? तेरा भाणा मीठा लागे नाम पदार्थ नानक मांगे, शुक्रगुज़ारी परमात्मा कमाइण सां इंसान में सहारो सहन शक्ति अची थी वञे। ॿियो को परमात्मा कमाइण सां को 4 अखि कोन थींदो, 8 ॿाहूं थी वेंदियूं, या दरवेशनि खे 4 अखियूं आहिनि या 8 ॿाहूं आहिनि, उन्हनि खे उहो मां आनंद मां शांति मिली आहे जेका ॿियनि खे प्यारनि था, आनंद वठाइनि था। चओ शेख शादी वॾो शाइर थी गुज़रियो आहे। पोइ निमाज़ पढ़ी जीअं ॿाहिरि निकिरे थो, हिन जी पेरनि ते बि नज़र पई कि मुंहिंजो हेॾो नालो शेख शादी जंहिंजा मुंहिंजा शाइर थियल आहिनि, अलाह साईं मूंखे तूं पेरनि उघाड़ो कयो आहे, जुती बि न ॾिनी थी। चओसि जीअं जो बेशुकुर थियणु लॻो त अञा ॿाहिरि निकिरे त हिकिड़े वीचारे खे 2 पेर कोन हुया। चओसि उते हथ खणी रब खे चए पियो, मुंहिंजा रब शुकुर आहे, जुती न ॾिनी त न ॾिनी थी, पर रब मूंखे पेर त ॾिना थी न। हिते इंसान खे शुक्रगुज़ारी अची वञे थी। साईं हरदास राम गोदरी वारा घनश्याम जेके चवंदा आहिनि, बोल गोदरी वारा साईं सतराम दास जा सेवक हुया। पढ़ियल त कोन हुया, पर उनजी कमाई वॾी थी वई आहे। हिकिड़े दफ़े जीअं दरबार में वेठा हुया, हिकिड़ो सेवक अगरबत्तियूं खणी करे गुरू बाबा दया कजांइ, गुरू बाबा दया कजांइ, मथे अखियूं लॻियूं पियूं आहिनि। चओसि सभु तॾहिं पई जो वीचारे कोई चांहि पी, कोप बसी रखियो, लत जो लॻी वञो, अखियूं त मथे हुयसि, लत ॾे कोप बसी भॼी पियो। त साईं हरदास राम चए थो, अरे गुरू बाबा तोखे छा कंदो कयां? चलो गुरू बाबा दया कयो, गुरू बाबा दया कयो, हेठि निहार साईं खे न विसार। चओसि कहिड़ा न ॿ टपा सिखिया भरिया आहिनि। चओसि कोई विद्वान को काशी पढ़ियल कोन हो साईं हरदास राम, पर उन्हनि में नाम जो रंग हुयो, जंहिंजे करे उनजी वचन वचन हिकु अखर में बि वॾो महतत्व रखियल हुयो। चओसि चए तूं जो अगरबत्तियूं भरे दया कर, साधन जो कोप बसी बणी छॾे, हेठि त निहार को कड़ा पता रखियो आहे, का थाली रखी आहे, को कोप बसी रखियो आहे, साधन जो कोप बसी बणी छॾे। उते माफ़ी थो वठे, संत चवनि था हेठि निहार साईं खे न विसार। अरे जेकी तोखे मालिक ॾिनो आहे, इन खां तोखे वधीक ग़रीब बि पिया आहिनि, जेकॾहिं को दुख बि अची वियो आहे तोखे वधीक दुखी पिया आहिनि। चओसि तंहिं करे तूं हेठि निहार, ग़रीबनि ॾे निहारींदे, दुखी ने निहारींदे त तोखे उहा शुक्रगुज़ारी मालिक जी अथई। अहिड़ा बि जीव आहिनि जिन खे अखियूं कोन्हनि, अहिड़ा जीव आहिनि जिन खे हथ ई कोन्हनि। अहिड़ा जीव आहिनि जेके वीचारा ॿुधी नथा सघनि। असां सत्संग त ॿुधूं था, इहा वॾी कृपा न।
सिर्फ शरीर खे वेठो ॾिसे न तॾहिं मालिक तोखे यादि अची वञे चओसि कीअं मालिक हथ ठाहिया आहिनि हथूं ठाहियूं आहिनि कीअं ज़बान ठाही आहे कीअं सुहिणा ठाहूका बणाए वेठा आहियूं चओसि उन ज्योति स्वरूप जे सदके न चओसि चऊं था तूं पाण खे सुञाण ए मन तूं ज्योति स्वरूप आहे अपना मूल पछाण चवनि था उहो मालिक तुंहिंजे अंदरि वसी रहियो आहे हर जॻह वसी रहियो आहे जेसि ताईं तूं पाण खे न सुञातो आहे पंहिंजे वजूद खे न विञायो आहे अहंकार खे न विञायो आहे तेसि ताईं मन जी शांती अचणी कान्हे चओसि वरी बि चओसि पोइ ॿुधूमल हलवाई हुयो चओसि पोइ उन जे मथां फर्शी हुई हलवाई जी दुकान ते जीअं जो कागज़ रखिया अख़बारूं रखियूं जीअं जो पनो लाहे थो त ॿ टे कागज़ हेठि किरी पिया हिकिड़े पेपर ते मार्कूं लिखियलु जाग्राफी में 4 साइंस में 2 विज्ञान में 4 इंग्लिश में 8 हिनखे अचे क्रोध शिशमाई महीने में शायदि पुट जो पेपर आहे मुंहिंजे पुट जूं मार्कूं आहिनि पुट खे ॻिचीअ खां वठी करे क्रोध करणु लॻो नारायक कॾ छहें महीने इम्तिहान में हे मार्कूं खणी आयो आहियां चओसि हो चए बाबा मुंहिंजो पेपर मुंहिंजे खीसे में पियो आहे हाणे अञा रिज़ल्ट आउट थियो आहे 6 महीने जो जंहिंमें मां 8 जा मार्कूं सभु सब्जेक्ट में खणियूं आहिनि इहो पेपर मुंहिंजो न इहो पेपर तव्हांजो हूंदो चओसि तंहिं महिल ॿुधू हलवाई चए तूं हाणे पाण ते मां कीअं क्रोध कयां चओसि क्रोध अचे न तूं पाण ते क्रोध कर त क्रोध शांत थी वेंदो चओसि पाण ते कीअं ईंदो चओसि इंसान जेसिताईं पाण खे नथो वीचारे पाण खे नथो ॾिसे उहा ई स्त्री पाण खे ठाहे सघंदी आहे जेका पंहिंजो मुंहुं आईने में ॾिसंदी आहे चओसि उहा जॻह तूं पाण खे ठाहे सघंदा जो पाण खे वरी वरी वीचारे त मां छा ॿुधी आयो आहियां मां कंहिंजो शेवक आहियां चओसि वरी बि चओसि तंहिं करे दवे चवनि था भई पाण खे सुञाण उहे दास आहिनि जेके वारी वारी पाण ते वीचार कयूं था त मूंखे ज़िंदगी छाजे लाइ मिली आहे मां छाजे लाइ आहियां मूंखे छा कठो करिणो आहे छा संतनि वटि ॿुधी आहे वीचार करण सां ई उहा जेका आहे न अंदरि उहा ॿुधी खुले थी चओसि नासुक परियां पंडिता नासुक भूप भया नासुक विच ग्रस्त दे नासुक छॾ गया समन सुख वीचार दे जेके संता शरण पिया चओसि ना पंडितनि खे भई सुख आहे 4 वेद पढ़ी आया तंहिं करे उहे सुखी आहिनि चई न बाबा या राजाऊं सुखी आहिनि साहिबनि जो फैसलो आहे न सदर सृष्ट को राजा दुखिया हर का नाम जपतो सुखी आहे चओसि सारी सृष्टि जा वॾा पेगम पंहिंजो वॾा कुर्सीअ वारा मिनिस्टर हुजनि प्राइम मिनिस्टर हुजनि वॾा उहिदेदार हुजनि यानी चवनि था सभु दुखी आहिनि पर सुख तॾहिं मिले थो जॾहिं ही को वीचार करे थो संतनि जे वचन ते चओसि ना सुख परियां पंडिता ना सुख भूप भया ना सुख विच ग्रस्त दे ना सुख छॾ गया भई मथां सम्झो त गृहस्थी सुखी आहिनि गृहस्थी उहे सुखी आहिनि जेके वीचार युक्तूं हथ कनि था चओसि गृहस्थ जो ॻाल्हि गृहस्थ आश्रम ऊचो आश्रम आहे पर वीचार सन घर खे जेकॾहिं तूं स्वर्ग बणायो तो चयो मां सयो त कमु ठहियो चओसि अॼुकल्ह त संसार में ॾिठो वञे थो त हर को सुबुह जो 7 भाती घर में आहिनि त हर को पंहिंजो हर कंहिंजो मुंहुं पंहिंजे लेखे आहे को चए थो मूंखे टे प्रकार न मिलियो को चए मूंखे कुटी न मिली को चए मूंखे आमलेट न मिलियो चओसि हर को कावड़े वेठो आहे को कटोरा खणी हर को पिने थो पियो चओसि हो चए मूंखे सुख ॾे हो चए मूंखे सुख ॾियण वारो केरु आहे चओसि 4 फ़क़ीर बाज़ार में पिनण लाइ निकिता कटोरा खणी करे पोइ
कुछ खेरात उन्हनि खे कान मिली पोइ पाण में अची विढ़ण लॻा चयोसि हू चए तूं चंदो आहे हुते तूं चंदो आहे अरे सभु पिनण वारा ॾियण वारो कोई हुयो कोन चयोसि ॾियण वारो कोई कोन लभे त उहो सुख मिले कीअं त सुख वठण जी शइ न आहे सुख ॾियण जी शइ आहे चयोसि संत इन करे सुखिया आहिनि त सदैव उन्हनि खे वीचार आहे त उहो सुख ॾियण जी पैसा मिठो ॻाल्हाईंदा कंहिंखे दवा दरमल ॾींदा कंहिंखे सुठी सिख्या ॾींदा चयोसि को सिख्या ई ॾियणु आहिनि दाता ॾींदो रहे थो दरवेश ॾींदा ई रहनि था मूर्ति ॾियनि था सचा शास्त्र लिखी वञनि था गुरू अर्जन देव खे कहिड़ी ज़रूरत आहे गुरू ग्रंथ साहिब ठाहिण जी चयोसि असां जीवन जे कल्याण वास्ते एॾी तकलीफ़ वठी गुरू ग्रंथ साहिब ठाहियो चयोसि वरी चयोसि पर चवनि था सत्शास्त्र पढ़ण वारा के थोरा हूंदा आहिनि नावल पढ़ण वारा घणा फ़ाहिश किताब पढ़ण वारा घणा ख़बरूं ॿुधण वारा घणा टीवीअ में फ़ाहिश हींअर फिल्म ॾिसण वारा घणा भई सत्संग फिल्म वारी ॾिसण वारा के गुरबाणी पढ़ण वारा के थोरा चयोसि वरी बि चयोसि घणे करे चवनि था गृहस्थ आश्रम ऊंचो आश्रम आहे वीचार जुगतुनि सां भाई ना सुख विच गृहस्थ ते ना सुख छॾ कयां मतां सम्झो त भई वण जे हेठि वेठा आहिनि वरी उहे सुख आहिनि उन्हनि खे वीचारनि जी पेट जी सुख तकलीफ़ यानी खाधो त खपे न चयोसि या त उन्हनि खे ढकण लाइ कुझु खपे पर जे उन्हनि में बि नाम जो रंग आहे त उहे बेसुखी आहिनि त संसार में मायादारी बि दुखी आहे ग़रीब बि दुखी आहे पर जे मायादारी माया हूंदे बि जेकॾहिं नाम जो रंग आहे भक्ति सत्संग आहे त उहे सुखी आहिनि माया में बि चयोसि पर जेकॾहिं ग़रीबत में बि जेकॾहिं नाम जो रंग आहे सत्संग आहे त उहे बि सुखी आहिनि चयोसि त साहिब तॾहिं चयो कयो नानक तॾहिं वीचारा बिन हर भॼन ना ई छुटकारा चयोसि भाई जीअं ॾही विलोड़े तत कढिबो छा निकिरंदो आहे मखण भई असां तव्हांखे मखण कढी ॿुधायूं था पिया तत सॼी बाणी जो त सतनाम खां सवाइ सत्संग सां नाम जे सुमन खां सवाइ पंहिंजे पाण ते वीचार करण खां सवाइ कॾहिं बि मन जी शांती नाहे मिलणी चयोसि इहा सिहत ऐं मन जी शांती कंहिं भागनि वारनि खे हथ ईंदी आहे चयोसि तंहिं करे चवनि था समन सुख वीचार दे जेके संतां शरण पिया चयोसि संतनि जी शरण में अचण खां पोइ उन्हनि जे वचन ते वीचार कजे त बेड़ो पार थी वञे चयोसि
चओ त सही न बीठो पर उहे छो विसारींदा तूं हवाले त कर पाण जंहिं तूं पतीअ जी स्वाद थी थियणु चाहे तूं पाण त हवाले कर उन्हनि जी आज्ञा में त हल चओसि उहो तोखे पाण ई सभु कुझु ॾींदा चओसि जंहिंजो तूं थियणु चाहीं त तूं पाण खे हवाले कर साईं सतराम दास जा कई शेवक हुया पर अमर चई साईं पाण जो पाण उनखे हवाले कयो हवाले कयो माना आज्ञा मञो हिकु दफ़े सुठी पोशाक पई आहे साईं चओसि पोइ साईं सतराम दास मेल में बीहणा हुया भगत साहिब खे चवनि था शेर ॿध हाणे साईं कपिड़ा मथां मेरा थी वञनि पोइ वेही करे ओकरूं शेर पिया ॿधनि उहा शेर चङी तरह न पई ॿधिजे चओसि शेर जो न पई ॿधिजे त साईं सतराम दास चवनि था चङी तरह ॿध वरी जो ॿधे त वरी ढिली थी वञे चई कंवर उहे कपिड़ा कहिड़े कम जा जेके सतगुरु जे शेवा खां परे कनि चओसि बसि वचन निकितो वचन मंझी वियो पर उहे कपिड़ा लाइ उमिरि भर ताईं छोई जा कपिड़ा पाताऊं जंहिंजे करे जिते बि फोटू भगत साहिब जो हूंदो आहे त छोई जो भूषण ज़रूरु विझंदा अथसि मिटी में चओसि ताईं हुन दरवेश जा फोटू आहिनि कमाई आहे साईं चओसि पाया मान चओसि उन्हनि जो बि चऊं पोइ नंढड़े बालक खे लोली ॾींदासीं हिकिड़ो शरण भॼन चवंदो परसाम सां भॼन ॿुधाईंदो वधीक जीअं वरी हुकुम हूंदो जयकार लॻा बोल गुरु नानक साहिब की जय साईं भगत साहिब जा पोटा साईं मनोहर लाल वियासीं अमरावती मना आयासीं दरवेश आया काथे कानपुर में वर्सी साहब हुई
साईं चाडूराम दोया मनोहर लाल साईं मनोहर लाल दोया वो पलो जे ॾींहुं ॿ प्रेमी हूंदा आहिनि जेके पोशाक पाईंदा आहिनि बाकायदे शेर जामो पटकी पगड़ी जीअं भगत साहब जो रूप बणिजी वेंदा आहिनि उनजो जामो ठहियलु आहे जीअं दामन में पाईंदा आहिनि चयोसीं उहो ॿई पलव ॾींहुं पाईंदा आहिनि पोइ मनोहर लाल ॾाढो ख़ुशि पियो थिए ऐं साईं सतराम दास साईं कंवरराम जा भॼन पिया ॻायूं पोइ मोहनलाल हाणे अमरावती वारो आयो आहे जिते संतनि जी अस्पताल थी ठहे पई महाराज रूप भॼन चैरिटेबल हॉस्पिटल 2 मंज़िला ठही वियूं आहिनि संतनि जी दया सां वरी अॻिते कमु बि थी वेंदो पूरो हाणे हिन साल 91 में चए थो त हेठियों पोर्शन कंप्लीट थी वियो आहे अस्पताल फिजिशियन जो कमु शुरू थी वेंदो चयोसीं बाक़ी ऑपरेशन ऐं थोरो इहे एक्सरे जा औज़ार अचणा आहिनि चयोसीं तूं ॻाल्हि पियो करे चई साईं मनोहर लाल जी सत्संग में ॻाल्हि कढी संतनि में भेद कोन त असां सम्झंदा आहियूं त भगत साहिब जो काथे नालो वठंदा ई न आहिनि असां त कानपुर में वियासीं एॾो प्रेम मिलियो एॾी सिक मिली जो असांखे अञा ताईं उहा विसरे नथी चयोसीं सो प्यारा संत हिकिड़ी धाम मां आया आहिनि साईं टेऊंराम को हाल अहवाल को दरवेश वठंदो हुयो न पोइ साईं टेऊंराम हाल अहवाल कहिड़ा ॾींदा हुया चई साईं तव्हां आया हो हैदराबाद को असां खंडूर साहिब रहंदा आहियूं हिकिड़े ई आत्म धाम आया आहियूं ॿियो मिड़ई सुख आहे चयोसीं वरी चयोसीं तंहिं करे चवनि था भाई ॿियाई में दुख अथव दुतिया भाउ में दुख आहे जॾहिं पाण खे जी वीचारे थो पाण ते क्रोध कंदो क्रोध ईंदो ई न पाण ते काम कंदो ईंदो ई कोन काम चयोसीं पंहिंजी मन इंद्रियनि ते हर वक़्तु पहिरो ॾेई करे उन खे संभालींदो रहे त उन साईं जीव जी ॿुधी निर्मल थिए थी चयोसीं असां सिर्फ़ु ॿाहिरि था निहारूं न बसि इन करे उहा ग़लती करे विझूं था जे अंदरि निहारूं त बसि सुख ई सुख आहे चयोसीं अंदरि निहारण जी जुक्ति किथां मिलंदी इन सत्संग मां चयोसीं तंहिं करे भगत साहिब जी पोइ तोखे छा था चवनि सभई लाल जा पूजा अॼु सिंध में असांजो आहे अवतार झूलेलाल चयोसीं सभई असां मञींदा आहियूं अमरलाल साईं खे तंहिं करे गॾिजी करे सभई चऊं छा